अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान के बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो अॼु 149 जनम ॾींहुं मल्हाए पियो वञे। वॾे वज़ीर गवर्नर सिंध ऐं काबीना मेंबरनि जी मज़ार कायद ते हाज़िरी। मुल्क जे बानी के ख़राज अक़ीदत पेश। फातिहा ख़्वानी मज़ार ते गुल रखिया। मज़ार कायद ते गार्डन की तब्दीली की तकरीब। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी के कैडेट्स गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। सलामी पेश। बाबाए क़ौम के जन्म दिहाड़े ते अॼु सॼे मुल्क में आम मोकल। सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि में ख़ुसूसी तकरीबूं। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना के भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त नौजवाननि कायदे आज़म जे नज़रिए ते हलणु घुरिजे। मुतहद थी हर मुश्किल खे मुंहुं ॾेई सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना बिना फ़र्क़ रवादारी इंसाफ़ जो दर्स ॾिनो। पाक फ़ौज ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस पारां बि कायदे आज़म के ख़राज अक़ीदत पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान जे दिफ़ा खे मज़बूत बणाए छॾियो आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में भारत खे शिकस्त ॾिनी। एयर मार्शल जी क़यादत में भारत जा 7 जहाज़ किराया। मुल्क जे दिफ़ा लाइ सभिनीनि खे मुतहद थियणो पवंदो। इस्लामाबाद में क्रिसमस जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त मुल्क जी तरक़ी में अक़लियतनि जो किरदारु साराह जोॻो आहे। मसई बिरादरी तालीम सिहत ऐं दिफ़ा समेत हर शोबे में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुनिया के ज़ुल्म ऐं जबर खां निजात ॾियारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तान भारत जो गुरूर मिटी में मिलाए छॾियो। हिंदुस्तान जो वहम हो त हिन जा दुनिया सां सुठा लाॻापा आहिनि। जंग में शिकस्त खां पोइ भारत जे मनफ़ी प्रोपेगंडा बि ख़त्म थी। मज़ार कायद ते हाज़िरी बाद गवर्नर सिंध ऐं काबीना मेंबरनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त PIA जी निजकारी मुस्बत क़दम आहे। असां सभिनीनि खे मुल्क जी बहितरी लाइ गॾु थियणो पवंदो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जा असूल असांजी तरक़ी ऐं गवर्नेंस लाइ मसइले रहा आहिनि।